इंसानो कुछ खौफ़ खुदा रखो, अल्लाह जो खौफ़ रखो, रब वटि हिसाब ॾियणो आहे, ईअं कोन्हे। हज़रत साईं हमादुल्लाह हालेजी भी रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं वॾनि जे वक़्त में हालेजी शरीफ़ में क़ुरान पाक जो दर्स थींदो हो। पोइ हज़रत साईं जन आख़िर वक़्त में पाण न अची सघंदा हुआ, घर हूंदा, पर क़ुरान पाक जे ॿुधण जे लाइ लाउड उन छिकरायो हुअऊं, घर लाउड छिकरायो हुअऊं ताकि क़ुरान शरीफ़ जो दर्स असां घर में ॿुधूं। पोइ हिकिड़ो आलिम सगुर हो, वॾो आलिम शेखुल हदीस हो, उन क़ुरान पाक जे दर्स में हिकिड़ा लफ़्ज़ चया। उन लफ़्ज़ इहे चया त आलिम जो इल्म जे करे वॾो दर्जो आहे, आलिम जो इल्म जे करे वॾो दर्जो आहे। हाणे जेकॾहिं आलिम खां गुनाह थींदो त उन ते गुनाह असर न कंदो। उन हिकिड़ो शरई मसइले ते उन बयानु कयो त जीअं शरीयत जे अंदरि माउल जारी वहंदड़ पाणी हूंदो आहे, वाटर जो वाहीअ जो, तव्हां आलिमनि खां मसालो ॿुधो आहे, जे कुतो लुड़ंदो अचे थो, मुर्दार लुड़ंदो अचे थो, पाणीअ में पलीती जो असर न आहे त पाणी पाक आहे। त उन आलिम सगोरे चयो त आलिम खे इल्म जे करे वॾो दर्जो आहे, उन ते गुनाह जो असर न थींदो। हाणे हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैह साईं हमादुल्लाह साईं जन इहे लफ़्ज़ उन आलिम सगोरे जा ॿुधा। हाणे दर्स थियो, दुआ थी, हाणे जमात आई हवेली में हज़रत साईं जन सां मिलण, उते उहो आलिम सगोरो बि आयो। हज़रत साईं जन उनखे नालो वठी फरमायो, मां ॼाणी वाणी नालो नथो वठां मतां गिला न थिए। हज़रत साईं जन फरमायो त मौलवी साहब, जे फलाणो मुल साहब आहे, चई जी साईं, ख़िदमत में पेश थियो। फरमायो पुट तूं क़ुरान पाक जे दर्स में हिकिड़ा लफ़्ज़ चया आहिनि त आलिम खे गुनाह जो असर न थींदो, इल्म जो वॾो दर्जो आहे, ईअं तूं चयो आहे? चए हा साईं। फरमायो पुट न, इंसान इल्म इन खां न पढ़ंदो आहे त इल्म पढ़ी इंसान ज़िना करे, इल्म पढ़ी छोरेबाज़ी कजे, इल्म पढ़ी कूड़ ॻाल्हाइजे, इल्म पढ़ी बद अख़लाक थिए, इल्म इन खां न पढ़बो आहे। अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, अल्लाह जो वॾे में वॾो ख़ौफ़ आलिमनि खे आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु साहबी हिन, फरमाइनि था लैसल इल्म बिकसरतिल हदीस वलाकिनल इल्म बिकसरतिल ख़शिया। फरमायो इहो इल्म न आहे त माण्हू हदीसूं घणी पढ़े, हदीस घणी पढ़े, इहो इल्म न आहे। साहबी सगोरो फरमाए थो इल्म इहो आहे जंहिं इंसान खे अल्लाह जो ख़ौफ़ घणो, अल्लाह जो ख़ौफ़ हुजे। हाणे हज़रत साईं जन उन आलिम सगोरे खे फरमायो त पुट वञ मस्जिद शरीफ़ में लाउड खोले सॼी जमात खां माफ़ी वठो ऐं रब खां बि माफ़ी वठो, आइंदा कॾहिं अहिड़ा लफ़्ज़ न चइजांइ। उहे अल्लाह वारा हुया न, जेके रहबरी अॻुवाणी उन्हनि आलिमनि जी बि सुधारो कंदा हुआ। हाणे हालत अहिड़ी थी वई आहे जो तव्हां असां ॾिसूं था, जेकॾहिं